इन सां गॾु माया फौज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत नेब ऐं इलेक्शन एक्ट में तरमीमुनि जूं तैयारियूं मुकमल करे छॾियूं। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु शाम 4 बजे थींदो। एजेंडा जारी। ज़रियनि मूजिबि इजलास में नेब तरमीमी बिल बि पेश कयो वेंदो। इलेक्शन एक्ट 2017 तरमीमी बिल बि मंज़ूरीअ लाइ पेश कयो वेंदो। ईंदड़ माली साल जो वफ़ाक़ी बजट सुभाणे पेश कई वेंदी। ईंदड़ माली साल लाइ बजट जो हदफ़ 9,500 अरब रुपयनि जो लॻभॻ हूंदो। वाध जी शरह 5% रखी वेंदी। हुकूमत बजट जी तजवीज़ुनि खे हतमी शिकिल ॾेई छॾी। IMF सां बि सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी। सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण जो तइ थी न सघियो। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में अवाम ते अणसिधन टैक्स जो भार विझण जूं तैयारियूं करे छॾियूं। ज़रियनि मूजिबि बजट में ईंदड़ सां अणसिधा टैक्स उगाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे ऐं अणसिधन टैक्सनि में 1,048 अरब रुपया वाध उगाइण जी सिफ़ारिश कई वई आहे। ज़रियनि मूजिबि अणसिधन टैक्स उगाइण जो हदफ़ 4,695 अरब रुपया मुक़ररु करण जी तजवीज़ पिणु ॾिनी वई आहे। सिधन टैक्स उगाइण जो हदफ़ 2,560 अरब रुपया मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई वई आहे। हुकूमत शमसी तवानाई लाइ सोलर पैनल सस्ता करण ते गौर शुरू करे छॾियो। हुकूमत सोलर पैनल ते 17.5% जनरल सेल्स टैक्स ख़त्म करण ऐं वाहिपेदारनि खे आसान किस्तुनि ते सोलर पैनल ॾियण जी तजवीज़ ते गौर शुरू करे छॾियो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त ईंदड़ माली साल मां माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमालु करण वारनि वाहिपेदारनि जे लाइ बिजली महांगी न कई वेंदी। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो महांगो। इंटरबैंक में मार्केट में डॉलर 201 रुपयनि जो थी वियो। स्टॉक मार्केट में तेज़ी 150 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। हैंड्रेड इंडेक्स 41,720 पॉइंट्स जे सतह ते पहुची वियो। सुभाणे नेब जे अॻूणे चेयरमैन जो बि हिसाब थींदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नेब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाया वञनि। नेब जी हक़ीक़त इहा आहे त केसनि में कुझु बि न आहे। मुल्की मामलनि खे बहितर करण में वक़्तु लॻंदो आहे। अॼु सभिनी खे महिनत करे मामला हल करणा पवंदा। बीजेपी अॻवाननि पारां इस्लाम मुख़ालिफ़ गुस्ताखाना बयान साम्हूं अचण बाद
आलमी दहशतगर्द तंजीम अल-कायदा नई दिल्ली समेत भारत के वॾनि शहरनि में आपघाती हमलनि की धमकी ॾेई छॾी। दहशतगर्द तंजीम हिक ख़त में जारी पैगाम में चयो आहे त हू नई दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश ऐं गुजरात में आपघाती हमला करण लाइ तैयार आहिनि। भारतीय हुकूमत लाॻापियल इख़्तियारनि खे आगाह कंदे हाई अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। क़ौम की आज़ादी लाइ जंग विढ़ंदो रहंदुसि। ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ट्विटर ते जारी पैगाम में चयो आहे त हू सियासत न पर चोरनि ऐं ग़ुलाम ख़िलाफ़ जहाद करे रहियो आहे। जेसीं हू जहिड़ो आहे क़ौम जी आज़ादी जी जंग विढ़ंदो रहंदो।